हलो माशाल्लाह ज़बरदस्त। हिते जेको आहे मासूम अली मासूम मुदस्सिर भी असां सां गॾु आहे। सो तव्हां भी ॻाईंदा आहियो? अच्छा, त तव्हांखे छो शौक़ु थियो? असांखे शौक़ु इन करे थियो त अबू असांजो पाण सिंगर आहे, त अबू असांखे असां अबू खे ॾिसंदा ॻायूं वॼायूं। बब्बर शींहं वेठो आहे मूंसां दुआ खपे जी हा सही पोइ अबू तव्हां असांजे पाण उस्ताद आहे, हुते असांजी पंहिंजी बैठक आहे सिंधी ॻोठ में, ॿ टे शागिर्द बि आहिनि, उन्हनि सां गॾु असां बि सिखूं पिया। माना 2 साल खनि थी विया आहिनि। सही सही। उमिरि केतिरी आहे तव्हांजी? असांजी उमिरि 15 साल। 14 साल। पढ़ंदा आहियो कहिड़ी क्लास में? हाणे 6 जा इम्तिहान ॾिना। अच्छा, पोइ रिज़ल्ट आयो? अञा कोन आयो आहे। सिंगिंग भी सिखो था? हाँ, त पोइ पढ़ाई ते वधीक ध्यानु आहे या रुगो गाननि ते ध्यानु आहे? ॿिन्हिनि ते आहे। हींअर छा था ॿुधायो? हींअर मुंहिंजी पंहिंजी शाइरी आहे। वाह वाह, ही तो नंढड़ो शाइर भी निकतो। जी ये दवा माशाल्लाह जबरदस्त। ये कहना ना छोटा पैकेट बड़ा धमाका। ये हुआ छुपा रुस्तम। छुपो रुस्तम निकतो। अच्छा, शेरो शायरी जो वरी शौक़ कॾहिं खां थियो? असांजे बैठक ते काफ़ी शाइर भी आहिनि न, जीअं माना असांखे कलाम ॾींदा आहिनि, असां ॻाईंदा आहियूं, कुझु एल्बम बि कराया आहिनि, त उन्हनि खे ॾिसंदे ॻायूं बि था, शाइरी खे ख़बर माना ठाहिनि पिया, काफ़ी आफ़िया मिलायूं आहिनि। त इहा अची वई? हा अची वई। जी। सर तव्हांखे आई एतिरे अरसे में शाइरी करणु? एॾे मुंहिंजो ध्यानु ई न हो, कूड़ न ॻाल्हाए, एॾे ध्यानु न हो, मुंहिंजो सॼो फोकस क्रिकेट ते हो। अच्छा, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, मां इहो सोचींदी आहियां कॾहिं कॾहिं त शेरो शाइरी कीअं माण्हू कंदा आहिनि ऐं कीअं मतिलबु शेर लिखंदा आहिनि, कीअं उन्हनि जे दिमाग़ में हिकिड़ी आमद थींदी आहे ऐं हो हिकिड़ो लिखणु शुरू करे छॾनि। कुदरती दात आहे या हिकिड़ी हक़ीक़त आहे या हिकिड़ी कुदरती दात आहे या हर कंहिंखे अलाह साईं नथो ॾिए, कंहिंखे अलाह साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं थोरी ट्रिक अची वञे नंढनि खे मां पाण जेका सम्झायो आहे त शाइरी कीअं थींदी आहे, जीअं असां सिंधी में हम आवाज़ लफ़्ज़ या काफ़ियो खणी वियो, वणी वियो, अणी वियो, लफ़्ज़नि खे काफ़ियो में मिलायो, इहो तव्हां मिलाईंदा आहियूं। पहिरियां जुमिलो कोई बि लिखो, अणी वियो आख़िर में जोसि, वरी खणी वियो आख़िर में जोसि, इहा शाइरी थी वई। काफ़ियो मिलाइणो आहे, काफ़ियो मिलाइणो आहे। ॾाढी ॾुखी शइ आहे। वरी बि जे तव्हांखे जस हुजे जो हेतिरी उमिरि में छोकिरे शाइरी पंहिंजी ॻाए तमामु बहितरीनु आहे, त न त हिन उमिरि में त असांखे त का ख़बर ई न हूंदी त शाइरी छा थींदी आहे। अरे माशाल्लाह हारमोनियम वॼाईंदो आहे, तक 15-20 कलाम हारमोनियम ते ॻाईंदो आहे। माशाल्लाह तव्हांजी तरबियत अथसि न, आहे त इहा ई तरबियत जी पोइ ॻाल्हि हींअर आहे। छा था ॿुधायो असांखे? गुलेड़ा छटरायो, गुलेड़ा छटरायो, गुलेड़ा छटरायो, गुलेड़ा छटरायो, सबके बुलायो, झूले वॼायो, मुंहिंजो प्यारो आयो। गुलेड़ा छटरायो, गुलेड़ा छटरायो, गुलेड़ा छटरायो, गुलेड़ा छटरायो।
ॿोल जी हा छा त शाइरी कई अथई वाह वाह ज़बरदस्त वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह मतलब एतिरी नंढड़ी उम्र में एॾा वॾा वॾा अल्फाज लिखी वियो जी इन जा तक़रीबन 7 खां 8 कलाम केतिरा अञा वधीक आहिनि 4 5 गीत आहिनि जेको आहे सो लिखी तो पाण लिखिया आहिनि पाण लिखिया अथई वो ॻाईंदो बि आहीं जी माशाल्लाह पोइ स्कूल जॾहिं वेंदा आहियो त पोइ जेको आहे दोस्त सभु ज़ाहिर आहे ख़बर हूंदी उन्हनि जी, खे जी। पोइ कीअं तव्हां सां मिलंदा आहिनि पसंदि कंदा आहिनि तव्हांजे आवाज़ जी खे जी उस्ताद पाण ख़बर उस्ताद मूंखे माना जी टेबल हूंदो आहे उन ते बीहाए ॻाल्हायो आहे माना हिकिड़ी माना माइक जो लिखण वारी हूंदी आहे उहा हथ में ॾेई माना ॻाल्हाए वरी होॾो ऑडिशन ॾींहुं वेठी हूंदी त पोइ ईअं न त उस्ताद पढ़ाइण जी जॻह ते रुॻो तव्हांखे ॻाल्हाईंदा हुजनि ईअं त कोन थींदो पढ़ाईंदा आहे बि आहिनि पक न मूंखे चयो अबू पहिरियां मूंखे उस्ताद जी ख़बर न हुई त को मां सिंगर बि आहियां अच्छा पोइ मां हिनखे चयुमि तव्हां पंहिंजे क्लास टीचर नंबर ॾियो त उन सां मां कुझु डिस्कस कंदुमि त कॾहिं इम्तिहाननि छा तयारी कराइजे मां घर में त उन मूंखे नंबर ॾिनो मां हिनखे थोरी घणी तयारी कराई त ॾिन त व्हाट्सअप बि आहे त पोइ हिन जो वीडियो जेको आहे ॻाइण जो उनडे जेको आहे सो करे छॾियो व्हाट्सएप करे छॾियो उस्ताद ॾे जॾहिं उस्ताद ॾिठो चई यार हीअ तव्हां नंढो सिंगर बि आहे छा मां चयो जी सर सिंगर बि आहे चई यार हीअ त कमाल आहे माशाल्लाह असांजो हाणे फंक्शन हुयो स्कूल में असां त कंहिं ॿिए फनकार घुरायोसीं ख़बर हुजे हा तव्हांजो पाण बि सिंगर आहियो तव्हां नंढो बि सिंगर आहे त तव्हांखे पूरे जोड़े खे घुरायूं आहे महफ़िल रचायूं आहे सुबुह त जॾहिं स्कूल वियो त हिन जे लाइ ताड़ियूं हिन जे लाइ चई बाबा हेॾे अच हेॾे अच बीहारे करे अॻियां सॼो शागिर्दनि खे ॿुधायईं उस्ताद घुरायां चई हेॾे अच बाबा हिकिड़ी अनोखी ॻाल्हि आहे चई कहिड़ी चई मुंहिंजे क्लास में जेको शागिर्द आहे सिंगर आहे हाई लेवल जो चई कहिड़ो आहे चई ॾिसो वीडियो ॾिसो सॼनि ॿियनि खे वीडियो ॾेखारियईं चई यार कमाल थी वियो चलो बिस्मिल्लाह करे ॿुधाए वरी पोइ हिनखे जेको आहे गीत ॿुधायो सभिनी क्लिपिंग वॼाई ताड़ी वॼाई ॾाढो दिलि ख़ुशि थी यानी की हाणे हिनखे स्कूल में इज़त मिलंदी आहे माशाल्लाह हिनखे इज़त मिले त नथा गॾो गॾु तव्हांजो नालो बि रोशन कयो जी बिल्कुलु